साईं ग़ुलाम रसूल शाह ग़मनाक हुसैनी असांखे पंहिंजी शाइरी में सच खे अपनाइण जो सबक़ ॾिनो आहे। रिपोर्ट मंज़ूर कालरो। सिंध जी सरज़मीन अमन जी धरती आहे। हिते सूफ़ियाणे रंग में रिची प्यार, हमदर्दी, सलामती ऐं इंसानियत जो एहतराम जी तालीम जा सबक़ आम कया वञनि था। हिन धरतीअ जे ख़ासि तौरु शाइरनि इंसानी अंदर जे वसी काइनात जी अहमियत जो इज़हार कयो आहे। हालतूं, वाक़िया, वसी मुतालो, मुशाहिदो ऐं पंहिंजो मख़सूस नफ़्सियाती लाड़ो कंहिं बि तख़लीक़ात जी तरतीब में अहम किरदारु अदा कनि था। उन्हनि दिलबरनि मां साईं ग़ुलाम रसूल शाह ग़मनाक हुसैनी जी शाइरी शऊर जी निशानी आहे। हिन सैयद हूंदे मुरीद न पर होशियार शागिर्द पैदा कया। हज़रत शाह लतीफ़ भिटाई वांगुरु ग़मनाक हुसैनी जी शाइरी इंसानियत, आदमियत, अक़ीदत ऐं सुरीलाइप जे चइनि नुक़्तनि ते मुश्तमिल ॾिसिजे थी। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची जे सिंधी शोबे तरफ़ां ग़ुलाम रसूल शाह ग़मनाक हुसैनी ते MPhil कराइण जो ऐलान सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशाह में सिंध जे सूफ़ी साईं GM सैयद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रसूल बख़्श पली जो समेत ग़मनाक हुसैनी ताईं जे गॾियल चेयर क़ाइमु करण लाइ कमु करणु घुरिजे। अहिड़ो इज़हार सूबाई वज़ीर सक़ाफ़त सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जिन कयो। जिन नामियारे अदीब मदद अली सिंधी, रईस नज़ीर राहो, MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो, ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जो VC डॉक्टर फ़तह मोहम्मद मरी, ताज जोयो, सैयद इमदाद शाह जाफ़री, सैयद महबूब शाह लकियारी, नसीर मिर्ज़ा, डॉक्टर शेर मेहराणी, डॉक्टर नवाब काका, डॉक्टर मुबारक लाशारी, शौकत उजण, मखमूर बुखारी, डॉक्टर हुसैन मुसरत, प्रोफेसर साभिया सांगी, इशफाक लगारी, डॉक्टर इनायत हुसैन लगारी, रहमत पीरज़ादो ऐं ॿियनि सिंध जे क़ादिरुल कलाम सूफ़ी शाइर मिसाली उस्ताद सैयद ग़ुलाम रसूल शाह ग़मनाक हुसैनी जी ॿी अदबी मेले जे अदबी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे उन जी ख़िदमतुनि तोड़े तालीम बाबति इज़हार कया। हुन चयो त असांजो सूफ़ी अवाम जे रंग सां रंगियल आहे, जेको शऊर जूं रोशनियूं घर घर फैलाए थो। शाइर मुसलसल नए अंदाज़ सां पाण विञाए पाण ॻोल्हण जो दर्स ॾिए थो। हुन चयो त ग़मनाक हुसैनी असांजे पंहिंजी शाइरी में सच खे अपनाइण जो सबक़ ॾिनो आहे, छाकाणि जो सच खे आसानी सां क़बूल न कयो वेंदो आहे। ग़मनाक हुसैनी सच जो सोभ ॾिसणु चाहे थो। ग़मनाक हुसैनी शाह लतीफ़ जो शाहरा हो। संदसि शाइरी में इंसाननि सां मोहबत जी हिदायत ॾिसण में अचे थी। इन मौक़े ते वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची जे सिंधी शोबे चेयरमैन डॉक्टर इनायत हुसैन लगारी संदसि सिंधी शोबे तरफ़ां ग़ुलाम रसूल शाह ग़मनाक हुसैनी ते MPhil कराइण जो ऐलान कयो। शाह लतीफ़ जी शाइरी जो बलोची में तर्जुमो कंदड़ स्कॉलर एडवोकेट AB लाशारी चयो त ग़मनाक हुसैन जी शाइरी बलोची में तर्जुमो कई वेंदी, जॾहिं त सूबाई वज़ीर सक़ाफ़त सैयद ज़ुल्फ़िकार शाह चयो त सक़ाफ़त खातो सिंध जे हीरोज़ ते किताब लिखी छपाइण जो कमु हथ में खंयो आहे। सक़ाफ़त खाते खे जेके फंड अचनि था उहे हक़दार अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं, छाकाणि जो अवाम जे टैक्स मां आयल पैसा अवामी माण्हुनि ते ख़र्च कंदासीं। सक़ाफ़त खातो सिंध जो नालो पूरी दुनिया में मशहूरु करण लाइ कमु कंदो। अदबी कॉन्फ्रेंस बाद ग़मनाक हुसैनी मुशाइरो थियो, जंहिंमें रहमत पीरज़ादो, माशूक धारिजो, सिंधु पीरज़ादो, साकिब नवीद अबड़ो, इमदाद शाह जाफ़री, राजा अल्ताफ़, एडवोकेट AB लाशारी, प्रोफेसर साभिया सांगी ॿियनि पंहिंजूं नकोर तख़लीक़ूं पेश कयूं। जत मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमतूं सर अंजाम ॾींदड़ ऐं सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, रईस नज़ीर अहमद राहो, ग़ुलाम क़ादिर चांडियो, मास्टर वली अली साजन, डॉक्टर अनवर काका, डॉक्टर न्याज़ अली काका, डॉक्टर असमतुल्ला काका, मोहम्मद इस्माइल मेमण, अमानुल्ला सदर, एडवोकेट बादल, हिरा अली काका, शाइस्ता शाह, अॻूणे DG FIA बशीर अहमद मेमण, बैरिस्टर सैयद मंसूर अली शाह, सैयद अनवर अली शाह लकियारी, अली हैदर सहतो, सेठ फयाज़ मेमण, ज़ुल्फ़िकार काका खे मञता एवॉर्ड ॾिना विया। प्रोग्राम में नाले वारनि शख़्सियतुनि में मेहरान यूनिवर्सिटी जे साबिक़ प्रो वाइस चांसलर जैकमाबाद कैंपस प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह, डॉक्टर अज़हर शाह, डॉक्टर न्याज़ मेमण, रईस हाकिम अली नूहानी, प्रोफेसर जावेद कोसे, ज़िया अबड़ी, इंजीनियर ज़ुबैर कलवड़ ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में महफ़िल मौसीक़ी थी, जंहिंमें नामियारी फ़नकारा सनम मारवी सुर विखेरिया।